नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। खाइला गोड़ सुमार गोलोरे वासी जमीयतुल उलमा इस्लाम सिंध बलोचिस्तान जो मशहूर शाइर नाथुआ हाजी सांवल मीराली चयो त मुंहिंजी में कुझु ॾींहं अॻु पाड़ेसरियुनि जे फसल में गिरी त उन्हनि ढक ते नण बदिरां में खे लठियुनि जा धक हयां मूं पारां मज़म्मत कई वई, पर मूंखे बि धमकियूं ॾिनऊं। मां मींहं जो इलाजु डॉक्टर मुनीर अहमद दाहाणी खां करायो, पर मींहं ठीकु न थी सघी, जेका अॼु राति मरी वई, जंहिंजी फरियाद मूं हथ जे थाणे गबलू में करे छॾी। गबलू थाणे जो SHO मीर बेग रिंद SI गामण ख़ान जखराणी सां मुलाक़ात थी, जंहिं इंसाफ़ जी यकीन दहानी ॾियारी। जेकॾहिं SHO वटि इंसाफ़ न थियो त कोर्ट सगोरी जो दर खड़काईंदासीं।